अरे धीरेन पुटे हेॾे अच। जी पप्पा। अच्छा ले वे रक्षाबंधन बजट ठाहे वठूं। रक्षाबंधन जो बजट जंहिं महिल कमाए न तंहिं महिल ई ॾंद कटिजांइ। हाणे वरी ॾंद कटे न हथोड़ी सां ॾंद भञी नथो जाम सम्झी। हाणे तूं छा सोचियो थी भेण खे छा ॾिनसि गिफ्ट तूं? उहो ई अपा यार छा ॾियां सम्झ में नथो अचे। सभु कुझु तव्हां हुनखे वठी ॾिनो आहे, मां छा ॾियांसि हाणे? हा पुट हुनखे सभु कुझु आहे, तोखे त असां बुखियो नंगो रखियो आहे, तोखे असां कुझु ॾिनो ई न आहे न। अरे पप्पा ईअं न आहे यार। अरे हा विच में लैपटॉप पई चए, लैपटॉप खपेसि हुनखे। हुनखे खपे की तोखे खपे? पप्पा हाणे यार लैपटॉप वठंदासीं हर कोई यूज़ कंदो ई न। चङी तरह सुञाणियो तोखे पुट। रक्षाबंधन ॾींहुं ॾेखारी न असांखे भई हा लैपटॉप वठी ॾिनो थी मांसि, ॿिनि ॾींहंनि खां पोइ हुनखे हथ बि न लॻाए ॾींदुसि। अरे पप्पा यार ईअं छो कंदुमि मां? हा त छॾियो मुंहिंजो छॾियो तव्हां हाणे। तव्हां छा था ॾियो भुआउनि खे सभिनी खे? मां त हाणे यार रोका ई ॾिनो आहे न, तोखे ख़बर न आहे या? हिन दफ़े गिफ्ट ॾियनि छा? हा पप्पा सही अथव गिफ्ट ॾियनि। हल हिन दफ़े खणी गिफ्ट थो ॾियनि। ॿियो छा थो हले फैशन में अॼुकल्ह माना छा गिफ्ट छा थी हले? ॿुधायांव हिकु मिंट मां ॿुधायां थो। हा पर चॉकलेट जाम था हलनि, इम्पोर्टेड चॉकलेट वठी ॾियनि। चॉकलेट मज़ो अची वञो। तोखां न सलाह वठणी अजाई आहे। छो वरी? 50-55 साल अची उमिरि थी अथनि, चॉकलेट वेई खाईंदियूं हाणे? माण्हू जो कंहिंखे गिफ्ट ॾिजे न ॾिसिजे की साम्हूं वारे कम बि अचणु खपे। तव्हांखे छा आहे, तव्हां फालतूगिरी लॻाए वेठा आहियो। अॻे साल तूं पंहिंजे भेण लाइ ग्रीटिंग कार्ड वठी आयो रक्षाबंधन ते, 20 वारो ग्रीटिंग कार्ड। ग्रीटिंग कार्ड में 4 लाइनियूं लिखियल हुयूं ख़ाली, उनजा तूं 200 फुराया आयो आहे। हितां घरां कसम खणी वेंदो आहियां की पैसा फुराए अचणा आहिनि ॿाहिरां। त पोइ मां छा कयां यार, मूंखे सम्झ में न पियो अचे। त उहो तूं पाण न पियो लिखी सघीं? हुते तूं जंहिं महिल कार्ड वठणु वएं उतां पढ़ी अचे या घर अची लिखी ॾे था। पोइ माण्हू कंहिंखे गिफ्ट ॾे न त हीअं ॾिजे की माना छा आहे पैसा बि वधीक न लॻनि, साम्हूं वारो बि ख़ुशि थिए, कम बि अचेसि हुनखे, ऐं ईअं लॻे बि माना छा आहे काई गिफ्ट ॾिनी अथई। अरे पप्पा यार ॾिसो था महांगाई केॾी लॻी पई आहे। हिकिड़ो ग्रीटिंग कार्ड 2 चॉकलेटनि में 500 पूरा थी वञनि। तव्हां ॿुधायो 500 में छा ईंदो? अरे टके बि अकुल हूंदो त ख़बर पवंदा न छा मिलंदो आहे 500 में। तोखे छा थो लॻे 500 में ख़ाली ग्रीटिंग कार्ड ऐं चॉकलेट मिलंदा आहिनि 2? हाणे तोखे मां ॿुधायां 500 ताईं छा ईंदो आहे, ऐं तुंहिंजी बुआउनि खे मां छा थो गिफ्ट ॾियां हाणे ॾिसां न तूं हाणे। ॾिस कीअं ख़ुशि थियनि। खणी आ कॉपी पेन, मतलब मां तो ॿुधायां 500 में छा ॾेई सघिबो आहे। हा ॾिसां ॿुधायो तव्हां मूंखे, मां खणी थो अचां कॉपी पेन। हा ॿुधायो। लिखाइण तूं सभिनी खां पहिरियों नंढी 10 वारी पेस्ट। पेस्ट तोखे जेको चयो तूं कर उहो। उनखां पोइ लिख नंढो 10 वारो साबुण, वरी 20 वारी शैम्पू जी बोतल नंढी। उनखां पोइ लिख नंढी 10 वारी तेल जी बोतल। का इहो थी वियो? उनखां पोइ लिख 20 वारी फणी। फणी अची वेंदी 20-25 ताईं जुआ कढण लाइ। उनखां पोइ लिख तूं रबड़ जो पैकेट, जेके वार ते रबड़ ॿधबो आहे, उहो बि अची वेंदे 10-15 ताईं। उनखां पोइ लिख नंढो बिंदियुनि जो पैकेट, 10-15 ताईं अची वेंदो बिंदियुनि जो पैकेट। उनखां पोइ लिख नंढो नेल कटर 30-35 वारो। उनखां पोइ नंढी पाउडर जी दॿी 10 वारी। उनखां पोइ लिख नंढी फिनाइल जी बोतल। फिनाइल जी बोतल? अरे अकुल जा जॾा फर्श वर्श उगण में कमु ईंदुनि न। उनखां पोइ लिख हिकिड़ो नंढो धागे जो रील। धागे जो रील छो? ठाहींदियूं आहिनि न आइब्रो ठाहींदियूं आहिनि न कंहिं महिल, उहो हुन लाइ रील लिख हिकिड़ो। उनखां पोइ लिख नंढी विक्सी दॿी, थधिनि में कमु ईंदनि, सर्दी वर्दी थी पए त। तूं मूंखे ॿुधाए हे जेके हेॾा आइटम लिखिया 15-20 आइटम तूं लिखिया जेके, हे 500 अंदरि न ईंदा हाणे? हा 500 ताईं त आराम सां अची वेंदा हे सभु। पोइ साम्हूं वारे खे मस्तु ईअं कंहिं पाउच में सेट ठाहे करे ॾे, साम्हूं वारो ख़ुशि थी वञे हेॾा आइटम मिलिया। मथां वरी डेली कमु बि ईंदो, ऐं यूज़ कंदे तोखे यादि बि कंदे हा भाई हिन आइटम ॾिनो हुई मूंखे। इहे चरिया किथां आहियां? 500 में ग्रीटिंग कार्ड 4 अखर लिखियल ख़ाली, ऐं चॉकलेट तो वञी हटिजे। पर तव्हां ठीकु आहे, तव्हां ॾेई छॾींदो हुननि खे फिनाइल इहे सभु। मां हाणे भेण खे फिनाइल ऐं साबुण ॾियण वेंदुमि त मुंहं ते फिनाइल फिटी कंदी मुंहिंजी। मां तॾहिं त चयो न तव्हां हिते सभु अकुल जा घटि ई आहियो। हेॾा कमाए आइटम छॾे करे हुनखे तूं 4 अखर लिखियल ग्रीटिंग कार्ड थो ॾींदो, ख़ुशि थी थिए। अकुल जी घटि त उहो बि आहे, उहो घटि न आहे। पंहिंजो नुक़सानु पाण ई कंदा आहियो तव्हां। उथी हाणे हिकिड़ो कमु कर, जेके आइटम लिखिया थी वञी वठी आ वञी करे। इहे हिन माना घणियूं ॾियणियूं आहिनि? 4 ॾियणियूं आहिनि न, 4 सेट ठाराया। या वरी हिकिड़ो कमु कर, ईअं महांगो पवंदे कमु कर, वञी चएसि मूंखे 50 सेट खपनि, घणो लॻाईंदे? पोइ ॾिस जेको घटि करई, पोइ एंड में चएसि मूंखे हाली 4 खपनि, हाली 4 खणी हिन में ॾेखारे थो अचां घर, सम्झ में आयो त बाक़ी वठी वेंदुमि सभु। घटि कंदे ईअं वञी चएसि हल ठीकु आहे वठी थो अचां। अरे बी हेॾे छा थियो? शू छा थो पाए इहो? बरसाति ॾिठी थी ॿाहिरि केॾी आहे? लाइ इहो चंपल पाए वञ।